शहदाद कोट में पीरल कंबर अदबी संघर्ष सनत मुख्तलिफ पार्टियुनि पारां सिंध जे नाले वारे रागी मास्टर मंसूर जे मौत जी अदालती जांच कराइण ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे बुख हड़ताल कई वई। SUP, STP, नवाज़ लीग, वधा बिरादरी ऐं ॿियनि सियासी समाजी अदबी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ऐं कारकुननि कोटू मोटू चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो ऐं अलामती बुख हड़ताल कई। उन मौके ते अब्दुल्ला शाह, नसरुल्ला द्रोही, फज़ल हैदरी, फिदा सीलरे, शेर खान चांदी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मास्टर मंजूर जो क़त्ल सिंधी मौसीक़ी में वॾो ख़ाल आहे। खेसि क़त्ल करे ख़ुदकुशी जो ड्रामो रचायो वियो आहे जंहिंजी जांच थियणु घुरिजे। अॻुवाणनि चिताव ॾिनो त जेकॾहिं मास्टर मंसूर जे क़त्ल जी अदालती जांच कराए कातिलनि खे बेनकाब करे खेनि सख़्त सज़ा न ॾिनी वई त एहतिजाजी तहरीक शुरू कई वेंदी। हैदराबाद में